चुप करो सब पीर गोठ जा मौजूदीन मुझे भाइरों अस्सलाम वालेकुम। तेरी तो सुभान वारी गाल जो जवाब दिया कि साईं वारा कंहिंजे चवण कोन फिटाव साईं मुंहिंजा अवांजे पाण साबन फिटायो, ठीक है न? इहा गाल न कर के असीं कंहिंजे चवण फिटायूं, इहा ग़लत उन खां पोइ अवां सभिनीनि खे इहो चवंदुसि कि इहा पाण सभिनीनि जी गॾियल महिनत आहे जेकी पाण 2013 खां शुरू कई, जेको अॼु पाण हिन जॻह ते पहुता आहियूं। वरी बि सॼे पीर ॻोठ वारनि जो सभिनीनि जो थोराइतो आहियां जेके हर टाइम ते हर वक़्तु असां सां ईअं ई बीठा आहिनि। कमकार सभु थींदा, उम्मीद अल्लाह जी आहे, कोशिश आऊं कंदुसि, कोशिश काज़मी कंदो, जेको बि पंहिंजे वसम हूंदो उहो पाण कंदासीं। ज़ाहिर आहे पाण पंहिंजे माण्हुनि लाइ करणो आहे, जेकी जदोजहद हुई पंहिंजी उहा पंहिंजे माण्हुनि लाइ हुई, त कम बि इंशाअल्लाह थींदा, ईअं न आहे की कोन थींदा, इंशाअल्लाह थींदा। ॿी ॻाल्हि त सभु जेके नाज़िम थोरो जज़्बाती आहे, छो त सभु सियाल ईअं न आहिनि, असां सां बि सियाल गॾनि बाबा, ईअं न आहे की उहो हिकिड़ो आहे उनजो नालो वठो पर सभिनीनि गॾु रात न गॾियो। छाजे करे मूंसां गॾु ख़ाली जोखिया न आहिनि, ख़ासकरी बि बीठल आहिनि, मेमण बि बीठल आहिनि, बलोच बि बीठल आहिनि, हर क़ौम बीठल आहे। त आउं वरी बि उन सभिनीनि जो ख़ैरात आहिनि जेके पाण सभिनीनि खे इज़त ॾियनि पिया, त महिरबानी करे अवी बि ज़ात ते कंहिंजी न वञो, उन्हनि खे इज़त ॾियो, हर कंहिंखे इज़त आहे। ॿी ॻाल्हि त साजिद साहिब जो मसइलो इहो आहे कि उनखे ॿिए पासे वञिणो हो, कुझु ANP जा दोस्त आहिनि जेके असां सां शमूलियत पिया करणु चाहिनि, त उन मूं रवाणियो होॾां, मूंखे टाइम असां वटि घटि आहे, अञा असांजा 2-3 प्रोग्राम ॿिया ॾिनल आहिनि, त पुॼी कोन सघंदासीं, त उनखे मूं होॾां रवाणियो, त पोइ आउं पाण हेॾां आयुसि। त इहो दिलि मथां करियो कि साजिद नथो अचे, अगरि चवंदाऊं त वरी बि रवाणे छॾींदुसि, को मसइलो कोन्हे हुनजो। वरी बि ॿियर ऐं वरी बि अवां सभिनीनि दोस्तनि जो थोराइतो आहियां, जिए जागरा सही है न, जिए जागरा।